आयो लाल सभई चओ, आयो लाल सभई चओ। मूंखे ॼाण आहे कि 16 तारीख़ खां हिते चालीहो शुरू थियो आहे, त ॾिसूं था कंहिंजो आवाज़ु ज़ोरदार तरीक़े सां थींदो। पहिरियों जेके सिर्फ़ु मां अंग्रेजी में नालो थो खणा, फीमेल्स जाइफ़ूं ऐं न्याणियूं सिर्फ़ु जय झूलेलाल चवंदी मुंहिंजे पोयां। आयो लाल सभई चओ। सिर्फ़ु न्याणियूं ऐं जाइफ़ूं, छोकिरा ऐं मर्द न। आयो लाल सभई चओ। हाणे ॾिसूं था असांजे मर्दनि जो ऐं असांजे प्यारे भाउरनि जो आवाज़ु कीअं आहे। आयो लाल सभई चओ। जाइफ़ां ऐं न्याणियुनि खे चवण जो अधिकार न ॾिनो आहे, सिर्फ़ु मर्द ऐं ॿार ऐं भाउर। आयो लाल सभई चओ। दुलिया ताईं पहुचणु खपे, छो जो चवंदा आहिनि दुलिया जो चालीहो ॾाढो सुठे नमूने मल्हाईंदा आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल सां अधु दुलिया हिते वेठी आहे, या त हितां जी छोकिरी दुलिया में ॾिनल आहे, या त दुलिया जी छोकिरी नंदुरबार में ॾिनल आहे। मुंहिंजे साम्हूं रहंदड़नि जा मामा हिते आहिनि, त जेके बि दुलिया जा हिते मामा आहिनि उन्हनि मामनि लाइ आयो लाल सभई चओ। मतिलबु मामा घटि आहिनि लॻे थो पियो। ठीकु आहे। अॼु जे कार्यक्रम जा मुख्य अतिथि राजेश जी मुणोर, देवलालीअ मां आयल असांजा आदरणीय रतन जी चावला, नंदलाल जी मंगलाणी, खेमचंद जी, श्यामलाल जी चंचलाणी जी, जिन मूंखे मुंहिंजे PhD में मदद कई उहे श्री शत्रुघ्न बालाणी, जेके निरंतर मूंसां संपर्क में आहिनि, जिन हिन प्रोग्राम जी पूरी जवाबदारी खई आहे, उहे श्री डॉक्टर अर्जुन कुमार लालचंदाणी जी। उन्हनि सां गॾु जेकी टीम आहे उन में श्री शंकरलाल रंगलाणी जी, चंद्रलाल मंगलाणी ऐं पूरी टीम, ऐं उनखां अलावा साम्हूं वेठल जेके ॿिया मुंहिंजा प्रेरणा स्रोत आहिनि नंदुरबार मां, असांजा 2 जिन मूंखे ख़ासि करे मुंहिंजे PhD में मूंखे हिते मदद कई हुई, उहे श्री नानकाणी जी ऐं नारायणदास वाधवा जी। जंहिं टाइम मूंखे सॾु ॾिनो वियो, थोरो सोचां पियो, मां ॾाढो नंढो आहियां, अञा 50 साल बि उमिरि न आहे, पर मूंखे मंच जो अध्यक्ष हिते ठातो अथनि ऐं मूंखां वॾा रथी महारथी हिते वेठा आहिनि। मां थोरो कंफ्यूज़ हुउमि, पर डॉक्टर साहिब आहिनि, उहे सभिनि जो इलाजु ॼाणींदा आहिनि, त मां मिक्स हिंदी बी कंदुमि, मराठी कंदुमि। म्हणून सरांसाठी मी म्हणतोय की म्हणून सरजी, आमच्या सिंधी समाजाला कॅटेगरी माहीत नाही, SC ST OBC काय असतं हे मला लागल्यापर्यंत माहीत नव्हतं। जेव्हा जागा निघाल्या आणि मी विचारत पडलो, विसरवाडीला एक जागा निघाली होती, माझ्या वाईस प्रिन्सिपलनी मला म्हटलं की खत्री तुला तिकडे, तू पुण्याला चालला आहे शिक्षणाला, तर तिकडे जाऊ नको, इकडे नोकरी आहे तिकडे जा। मग विसरवाडीत जी संस्था आहे ती माणिकराव गावितांची संस्था आहे आणि त्यांची सुपुत्री आमच्याकडे काम करायची। त्यांनी म्हटलं कॅटेगरीची जागा आहे। मी थोडंसं आश्चर्यचकित झालो, कॅटेगरी म्हणजे काय नेमकं? म्हणजे आमचा समाज कॅटेगरी विरहित आहे। कारण सिंधची जर माहिती मी दिली तर सिंधमध्ये फक्त एकच कॅटेगरी होती, ती म्हणजे व्यापाऱ्यांची, आणि दुसरी क्षत्रिय। व्यापारी आणि क्षत्रिय आणि ब्राह्मण, ब्राह्मण हे राजस्थानमधून आले, आणि जे स्लीपर क्लास आहे ते राजस्थान आणि UP मधून आले। हा इतिहास आहे। मी मधून सिंधी आणि मराठी करत जाईन। मूंखे अध्यक्ष चूंडियो अथनि, पर उन सां गॾोगॾु हिकु सुठी ॻाल्हि मूंखे जेकी हिते लॻी, मां जेके बि डांसूं ॾिठियूं उन जा सभिनि जो कोरियोग्राफर सिंधी हुयूं ऐं ख़ासि करे न्याणियूं हुयूं। इहा ॾाढी हिकु सुठी ॻाल्हि आहे कि सभई न्याणियूं सुठी तरह सां असांजे ॿारनि खां डांस करायूं पियूं ऐं अॻियां बि डांस कराईंदियूं। गॾोगॾु मनोज सर चयो कि हिकु ॾाढी सुठी ॻाल्हि उन्हनि चई, उहा सभिनी सिंधियुनि खे लागू थियणु खपे। 12हें दर्जे में असांजा ॿार सुठी तरह सां सुठनि मार्कुनि सां पास थियनि था, 85 80 90+ थियनि था, ऐं JEE कनि था। JEE करण खां पोइ हू पूना या मुंबई वञनि था, ऐं दुख जी ॻाल्हि आहे उहे वापसि नथा अचनि। ऐं मनोज सर उहा ई ॻाल्हि कई कि जेको पूना मुंबई वञे थो उहो तव्हांजो न थिए, उहो रिटर्न अचे। छो जो असांखे पंहिंजे शहर खे वधाइणो आहे, पंहिंजे समाज खे वधाइणो आहे।
ऐं सभु पढ़ियल लिखियल अगरि ॿाहिरि हली वेंदा त पंहिंजे घर में पंहिंजो जेको असां साम्राज्य जेको ठातो आहे 2 करोड़ 3 करोड़ जो जेको बिज़नेस हले थो उनखे केरु संभालींदो। असां नौकिरी ॾींदड़ आहियूं पर असां छा था कयूं पूना ऐं मुंबई में वॾी पढ़ाई करे नौकिरी कयूं था वञी ऐं कॉर्पोरेट लाइफ में वञी करे असां छा था कयूं पंहिंजे पाण खे हिकु सिंगल फैमिली में था ॾियूं, मां मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजा ॿार। अॼुकल्ह असांजे समाज में इहा ॾाढी वॾी खामी थी वई आहे। ख़ासि करे मां मातृशक्ति खे चवंदुमि, मातृशक्ति खे एडवाइस नथो ॾियां, विनंती थो कयां, इहो हिकु रिक्वेस्ट थो कयां पियो ऐं हिकु गुज़ारिश आहे त महिरबानी करे तव्हां सभई घर में सिंधीअ खे प्रमोट कयो, सिंधी भाषा में ॻाल्हायो, सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायो। छो जो मातृशक्ति में वॾी शक्ति आहे, मातृशक्ति में वॾी शक्ति आहे पंहिंजे समाज खे पंहिंजे औज ते आणण जी। इन करे हर मां पंहिंजी भेण खे पंहिंजी माता खे विनंती कंदुसि त घर में सिंधी ॻाल्हाइनि। भले तव्हां ॿाहिरि मूंखे मराठी सुठी न आहे, मां मराठी में पाढ़ींदो आहियां, मूंखे अंग्रेजी सुठी थी आहे, मां अंग्रेजी में ॻाल्हाईंदो आहियां, पर मुंहिंजे घर में अगरि तव्हां मुंहिंजी हिते ॿाह वेठी आहे उनखां पुछंदा त मां घर में सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाईंदो आहियां ऐं सिंधी हर कंहिंखे ॻाल्हाइणु खपे। मां तव्हांखां थो पुछां मुड़ुसि सिंधीअ में ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदा? छो जो उन्हनि खे ईंदी न आहे। MP में वेंदा भैया सिंधी ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदा, UP में वेंदव त UP वारा सिंधीअ में ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदा, महाराष्ट्र में जेके मराठी माण्हू आहिनि उहे सिंधी ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदा, केरु ॻाल्हाईंदो? अगरि असां बि सिंधी ॻाल्हाइणु छॾे ॾियूं त असांजो वरसो कंहिंखे ख़बर आहे? तव्हांखे ख़बर आहे मां छा ते PhD कई आहे? मां सिंधी समाज ते PhD कई आहे ऐं मां तव्हां सभिनी खां थो पुछां, कुझु सवाल आहिनि तव्हांजे नंदुरबार जा ई सवाल आहिनि। नंदुरबार में जेके सिंधी आया आहियो, जेके बि वेठा आहिनि उन्हनि में घणनि खे ख़बर आहे कि घणा सिंधी देवलाली कैंप मां आया, घणा % सिंधी देवलाली कैंप मां आयल आहिनि हिते? मां सिंधी जी ॻाल्हि नथो कयां तव्हांजे अॻियां, मां इहो ई थो सवाल कयां कि असांजे हिन नंदुरबार शहर में जेके तव्हां सभु आयल आहियो, तव्हांजा अबा ॾाॾा घणा % देवलाली कैंप मां आया आहिनि ऐं घणा % हवाई जहाज जे रस्ते सिंध मां हिंदुस्तान में आया, घणा % समुंड जे रस्ते जहाज मां सिंध मां हिंद में आया। इतिहास जेको समाज पंहिंजो विसरी वेंदो आहे, ॾाढो वॾो जिम्मेदारी सां थो चवां, जेको समाज पंहिंजो इतिहास विसरी वेंदो आहे उनजो समाज जो अस्त थियणु ॾाढो अॻियां हूंदो आहे। ऐं इन करे डॉक्टर लालचंदानी जन चयो 1970 खां असांजो दौरु शुरू थियो विकास ॾे, भारत जी ॻाल्हि कयां त मां, पर 2070 खां पोइ सिंधी केरु हुया इहो सवाल ज़रूरु पुछियो वेंदो। 2070 खां पोइ मां थो चवां, अॼु छा आहे 2024 ऐं इहो इन जे पोयां कारण छा आहे? इन जे पोयां कारण आहे असां पाण, ॿियो को टियों न। ऐं उन में बि जवाबदारी सभिनि खां वॾी कंहिंजी आहे? मातृशक्ति जी। छो जो मुड़ुसि सर चयो असांजी मातृशक्ति सुञाणे वई आहे कि लक्ष्मी कॾहिं ईंदी? जॾहिं सरस्वती घर में हूंदी। पर मां चवां थो उन खां अॻु लक्ष्मी कॾहिं ईंदी? सरस्वतीअ खां बि पहिरियों अगरि असां पंहिंजी ॿोलीअ खे जिंदह रखंदासीं, ॿोलीअ खे असां अगरि अॻियां वधाईंदासीं। अगरि मां तव्हांखे परसेंटेज ॿुधायां कि असांजे नंदुरबार शहर में जेके सिंधी आयल आहिनि उहे सिंध मां अगरि रेल जे ज़रिए अगरि मां चवां आया हुया त 17% सिंधी जेके नंदुरबार में रहनि था उन मां 17% सिंधी ही सिंध मां रेल ज़रिए किथे आया? भारत में आया। ऐं पाणी ज़रिए मतिलबु समुंड जे ज़रिए अगरि मां ॻाल्हि कयां, समुंड जे ज़रिए असांजा सिंधी नंदुरबार में लॻभॻि 81% 81% सिंधी जेके आहिनि जेके नंदुरबार में रहनि था उन्हनि मां 81% सिंधी ही समुंड जे रस्ते किथे आया? हिंदुस्तान में आया। ऐं किथे लथा? मुंबई में लथा। ऐं उनखां पोइ किथे शिफ्ट थिया? असांजे रतन साहब चावला जन जे देवलाली में शिफ्ट थिया ऐं उतां पोइ उतां असां लॾ पलाण कईसीं ऐं नंदुरबार में आयासीं। उनखां पोइ मां तव्हांखे हिकु ॿियो सवाल कयो कि कॾहिं कॾहिं आया?
4 साल इंपॉर्टेंट आहिनि, 1947, 1948, 1950 खां पहिरियों, 1960 खां पहिरियों। त सभ खां वधीक जेके नंदुरबार में अगरि चऊं कि कहिड़े साल में आहिनि त 1950 खां पोइ 62% सिंधी नंदुरबार में आहिनि। कारण छा हुनजो कि के सिंधी देवलाली कैम्प मां दुलिया आया, दुलिया में उन्हनि खे रोज़गार न मिलियो त उहे शिफ्ट थिया केॾे नंदुरबार पासे, या जलगांव खां शिफ्ट थिया नंदुरबार पासे। त वरी लॾ पलाण असांजे सिंधी समाज जी आहे ऐं असां अॼु छा था कयूं, वरी वापसि उहा ई लॾ पलाण था कयूं पढ़ी करे। तंहिं टाइम असांजा आबा ॾाढा पढ़ियल लिखियल न हुया, एतिरा पढ़ियल लिखियल न हुया, पर समझदार हुया। लिटरेसी एंड एजुकेशन इन्हनि में ॾाढो फ़र्क़ु आहे। असांजो समाज एजुकेटेड थिए थो पर लिटरेसी में घटि आहे। एजुकेशन एंड लिटरेसी में ॾाढो फ़र्क़ु हूंदो आहे। अगरि जेके जानकार हूंदा इंग्लिश जा त पढ़ियल लिखियल आहिनि पर ॻड़ियल न आहिनि। लालचंदानी सर चयो असां पढ़ियल लिखियल आहियूं, ॻड़ियल न आहियूं। छो न ॻड़ियल आहियूं? छो जो असां पढ़ी लिखी पंहिंजो दिमाग़ सां सिर्फ़ु हिकु तरफ़ो सोचूं था पिया ऐं पंहिंजे समाज खे वधाइण जो कमु असांखे करिणो आहे। ऐं उहो कीअं थींदो? अगरि असीं पंहिंजो इतिहास ॼाणींदासीं, असां पंहिंजो कल्चर ॼाणींदासीं, त मूंखे लॻे थो ॾाढो वॾो फ़ाइदो असांजे सिंधी समाज खे थींदो। ऐं हिते सभु टैलेंटेड पर्सन्स वेठा आहिनि। केरु वेठा आहिनि हिते? सभु एजुकेटेड वेठा आहिनि। बसि सभिनी एजुकेटेड खे लिटरेसी में अॻियां वधिणो आहे ऐं पंहिंजे समाज खे अॻियां खणी हलणो आहे। उनखां अलावा अगरि हिकु ॻाल्हि मां ॿी चवां त तव्हांखे सिर्फ़ु हिकु ई कमु करिणो आहे, जंहिंसां जहिड़ो आहियूं उन सां वॾो रहूं, पर पंहिंजे घर में असां छा कयूं, सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायूं। पंहिंजे ॿार खे सिंधी ॿोलीअ में असां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं। चङा प्रोनाउंस असां विसरी विया आहियूं, निज अखर असां विसरी विया आहियूं। असांजो नओं ॿार खे तव्हां ॾेॾर चओसि न चई ॿुधाईंदो। त चङा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके लफ़्ज़ तव्हांखे ॿुधणु सिखणु ॾाढो ज़रूरी आहे। ऐं आख़िर में मां पॉलिटिकल साइंस जो स्टूडेंट आहियां ऐं उन लिहाज़ खां मां पंहिंजे समाज जो राजनैतिक नज़रिए सां अभ्यास कयो आहे। लीडर चङा आहिनि, लीडर्स चङा आहिनि, पर लीडर्स में हिकु मॉब लीडर असां वटि ॾाढो घटि आहे। ऐं उहो मॉब लीडर जेसिताईं असांजो न ठहंदो तेसिताईं असांजो पॉलिटिकली बैकग्राउंड बि असांजो पोइ ते आहे। पर हिकु ॻाल्हि मां पॉलिटिकली असांजा दादा हिते रतन चावला जी वेठा आहिनि, इन्हनि सां बि ॻाल्हि कई हुई ऐं मां चङनि लेवल ते इहा ॻाल्हि कंदो रहंदो आहियां। असां पॉलिटिकल राइट्स घुरण जी कोशिशि कंदा आहियूं, राजनैतिक अधिकार वठण जी कोशिशि कंदा आहियूं, पर छा असां वटि रोड मैप आहे उन्हनि पॉलिटिकल राइट्स वठण जो? त उहो पॉलिटिकल राइट्स वठण लाइ असांखे पहिरियों छा करिणो पवंदो? पाण खे उन लेवल ते एजुकेट करिणो पवंदो। असांखे 12 आमदार MLC आराम सां मिली सघंदा आहिनि। कीअं मिली सघंदा आहिनि? त हिते जेके ग्रेजुएट वेठा आहिनि, जिन BA BCom BSc कयो आहे या BE कयो आहे, उहे सभई अगरि हिकु मंच ते अची वेंदा त असांखे नासिक पदवीधर मतदार संघ मां हिकु MLC मिली सघंदो आहे। अगरि असां हिकु मंच ते अचूं, उहा असां रतन चावला जी सां मिली करे असां उहो हिकु रोड मैप ठाहिण वारा आहियूं। ऐं अव्हांजे नंदुरबार शहर ऐं ज़िले मां असांखे छा घुरिजनि? ग्रेजुएट जो हिकु ग्रुप खपे जेको असांखे पॉलिटिकल राइट्स वठी ॾींदो। ऐं मूंखे अपेक्षा आहे असांजा हिते लीडर्स वेठा आहिनि ऐं उन्हनि सां बि असां ज़रूरु संपर्क कंदासीं ऐं असां सिंधी समाज खे नंदुरबार, दुलिया, जलगांव, नगर ऐं नासिक, हिन खे असां चवंदा आहियूं हिकु डिवीज़न, इन डिवीज़न मां हिकु MLC असां ज़रूरु आणे ॾींदासीं। इहो असांजो हिकु कोशिशि हली रही आहे। ऐं आख़िर में वधीक तव्हां सां न ॻाल्हाईंदे या वधीक तव्हांखे न सम्झाईंदे इहो ई चवंदुसि कि हिकु सुहिणो प्रोग्राम, हिकु सुठो प्रोग्राम अव्हां सभिनी हिते रखियो आहे ऐं मूंखे दिलि सां ख़ुशी थी आहे। मां आज़ाद सेवा मंडल जो अध्यक्ष आहियां दुलिया में, ऐं आज़ाद सेवा मंडल ही 1980 खां हुते कमु करे रहियो आहे। मूंखे हीउ प्रोग्राम ॾिसी आज़ाद सेवा मंडल जी यादि अची वई। मां बि स्कूल पढ़ंदो हुउमि, तंहिं टाइम असांजो आज़ाद सेवा मंडल प्रोग्राम रखंदो नारायण दास जी, जिन खे ख़बर आहे। ऐं मुंहिंजा पिता सां हुते एंकरिंग कंदा हुआ, गॾोगॾु नाटकनि में भाॻु वठंदा हुआ। ऐं हुते इनाम में छा मिलंदो हुयो? अव्हांखे खिल ईंदी। इनाम में हुते मिलंदो चमचो, कटोरी, प्लेट। पर उहो वठण लाइ एॾी कॉम्पिटिशन हूंदी हुई हुन में
मूंखे कॾहिं न मिलियो ऐं मूंखे ॾुख आहे, पर उन मंच ते हाणे मां उहो प्रोग्राम ॾींदो आहियां। त अहिड़ा प्रोग्राम असांजे ॿारनि खे, सिंधी समाज जे ॿारनि खे बिल्कुलु काराइता आहिनि ऐं असांजे सिंधी समाज खे प्रेरणा ॾींदड़ आहिनि। असांजे सिंधी समाज जे ॿारनि खे, ॿारनि जे जंहिंखे जंहिंजो उत्साह वधाइण वारा आहिनि, त अहिड़ा प्रोग्राम निरंतर थींदा आहिनि। ऐं मूंखे ॿुधी ॾाढी ख़ुशी थी कि 24 सालनि खां ही प्रोग्राम निरंतर हली रहियो आहे ऐं इहो आद उमिरि हलंदो रहे, इहा मुंहिंजूं शुभकामनाऊं आहिनि। ऐं आख़िर में जेके जेके 12th HSC पढ़ियल आहिनि, उन्हनि लाइ हिकु सिर्फ़ु मां आख़िरी में ॻाल्हि ॿुधाईंदुसि, उहा इहा कि असांजे सिंधी ॿारनि लाइ जेके JEE करण खां पोइ इंजीनियरिंग फैकल्टी में वञणु था चाहिनि, उन्हनि जे लाइ असांजे सिंधी समाज जा कुझु कॉलेजिस अहिड़ा आहिनि, उहे उल्हासनगर, मुंबई ऐं नागपुर में, जेके सिंधी कोटा रखंदा आहिनि। मतिलबु तव्हांजो ॿारु अगरि JEE में सुठा मार्क्स खयां अथई पर नंबर नथो लॻे, त तव्हांखे सिंधी कोटा जे ज़रिए उते न तव्हांजो नंबर लॻी सघंदो आहे। फीस में कंसेशन न आहे, पर सिंधी कोटा में ईज़ीली नंबर लॻी वेंदो ऐं उते तव्हांजूं फैसिलिटियूं तव्हांखे एज़ अ सिंधी करे मिलंदियूं ऐं अहिड़ियूं फैसिलिटियूं निरंतर सभिनी हंधि थींदियूं रहनि। ऐं इन शुभकामनाउनि सां, इन हिकु आश सां मां पंहिंजा जेके शब्द आहिनि उन्हनि खे हिते विराम थो ॾियां। आयो लाल सभई चओ झूलेलाल। धन्यवाद साईं, ॾाढो बढ़िया मार्गदर्शन ॾिनो असांखे।